भारतीय टेनिस रांदीगिराणी सानिया मिर्ज़ा ऐं पाकिस्तानी क्रिकेटर शुएब मलिक विच में तलाक जूं ॻाल्हियूं त सभिनी ॿुधियूं हूंदियूं, पर हाणे उन जी हक़ीक़त साम्हूं अचण लॻी आहे। हिक पासे पाक ऐं हिंद में मक़बूल जोड़ी जी तलाक जूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, त ॿिए पासे हिक ऐलान संदन मदाहन खे ख़ुशी बि ॾिनी आहे त ॾुख बि ॾिनो आहे। ऑनलाइन प्लेटफॉर्म तरफ़ां ऐलान कयो वियो आहे त शुएब मलिक ऐं सानिया मिर्ज़ा पंहिंजो शो मिर्ज़ा मलिक शो करण वारा आहिनि ऐं इहो शो ॿई गॾिजी कंदा। इहो शो उर्दू फ्लेक्स ते ॾेखारियो वेंदो ऐं माण्हू इहो ऐलान ॿुधण खां पोइ वाइड़ा थी विया आहिनि। घणनि इहा अॻकथी करे छॾी आहे त हाणे सम्झी वियासीं त तलाक वारा अफ़वाह रुगो मशहूरी लाइ पखेड़िया विया हुआ। माण्हुनि लिखियो त तॾहिं त सानिया मिर्ज़ा ऐं शुएब मलिक चुप हुआ जो हिननि जे शो लाइ मशहूरी थी रही हुई। कुझु मदाह इन ॻाल्हि ते ख़ुशि आहिनि त शुक्र आहे जो जोड़ो धार नाहे थियो ऐं गॾु शो करण वारा आहिनि। मदाहन जो चवणु आहे त हीउ जोड़ो हमेशह ख़ूबसूरत लॻंदो आहे, अल्लाह ॿिन्ही खे ख़ुशि रखे। यादि रहे त इन खां अॻु ॿिन्ही जी तलाक वारियूं ख़बरूं गर्दिश में हुयूं, जॾहिं त भारतीय मीडिया पाकिस्तानी अदाकारा आयशा उमर खे बि विच में घेलण जी कोशिश कई हुई। आयशा उमर ऐं शुएब मलिक जी तस्वीरुनि खे जवाज़ बणाए इहो तासुर ॾियण जी कोशिश कई वई हुई त आयशा उमर ॿिन्ही विच में तलाक जो सबबु बणी आहे। वाज़िह रहे त शुएब मलिक तोड़े सानिया मिर्ज़ा हिन वक़्त ताईं तलाक या शो बाबति को बयानु नाहे ॾिनो, पर मदाह ज़रूर ॿिन्ही लाइ दुआ करे रहिया आहिनि।